न कंडा ॾिठम न फायरिंग जो ख़्याल, बस सिर बचाए पहुती आया। ये दर्दनाक लफ़्ज़ हुआ रोड़ीअ जे इलाइक़े अलफ कचे जी रहवासण गुलाम भारो जा, जेका मौत जे पाछे खां भॼंदे झांगड़ू थाणे ते पनाह लाइ पहुती। आसकार मुंहिंजे घर पारो कयूं, आसकार मुंहिंजे घर फायरिंग कयूं, कंडा लॻी विया, कहिड़ी कहिड़ी पुग मुंहिंजी दराम टुबियूं खाई, अकेली मां पुगी आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अली रज़ा मंगी। गुलां जे अखियुनि में लुड़क ऐं लफ़्ज़नि में पंहिंजे ई रत जे रिश्तनि जो ख़ौफ़ हुयो, पर अफ़सोस जंहिं दर ते हू पनाह वठण जे लाइ पहुती हुई, उतां खेसि इंसाफ़ बदिरां मौत जो परवानो मिलियो। हुनजी उहा आख़िरी दाह अॼु बि असांजे समाजी ऐं क़ानूनी निज़ाम जे लाइ हिकु सवालिया निशान आहे। सिर बचाइण लाइ कामनि मां, ढींगरनि मां, कंडनि मां, बांबले मां आयो भी फायरिंग पोइ ते बंदि न कया। गुलाम भारो बि उन कुधी रस्म कारोकारीअ जो शिकार बणी, जंहिंमें सिंध जूं सवे न्याणियूं सालाना मौत जो खाज बणजनि थियूं। जेकॾहिं रोज़ानो जी ॻाल्हि कजे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 2 खां 3 न्याणियूं क़त्ल थियण जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं। ॿिनि मासूम ॿारनि जी माउ हुजण जे बावजूदि हुन जा पंहिंजा ई संदसि जान जा वेरी बणिजी विया। खेसि पक हुई त मौत पुठियां बीठो आहे, उन जे करे ई हुन क़ानून जी पनाह वरिती हुई। शुरूआती तौर ते अदालत सगोरीअ खेसि दारुल अमान मोकिलण जो हुकुम ॾिनो हो। दारुल अमान, जिते हूअ घर खां वधीक महफ़ूज़ रही सघी पई, पर तक़दीर ऐं निज़ाम अहिड़े मोड़ ते अची बीहारियो जिते हूअ पंहिंजे माइटनि जे ॾेखाव जे प्यार जो शिकार बणिजी वई। जॾहिं अदालत में पीउ पटको लाहे रखियो त उते हिकु धीउ जो रूह तड़पी उथियो। गुलां पंहिंजे पीउ जी पग जी लज रखंदे साणसि वञण जो फ़ैसिलो कयो, पर खेसि इहा ख़बर न हुई त जंहिं पीउ जी पग जी हूअ लज रखी रही आहे, उहा ई संदसि रत में रंगी वेंदी। धोखे सां गुलाम भारो खे घर वठी वियो ऐं संदसि मामे मौला बख़्श भारो बंदूक जा फायर करे हुनखे क़त्ल करे छॾियो। अॼु जवाबदार पुलिस जे पकड़ में आहिनि ऐं उन्हनि ॾोह जो बि एतिराफ़ कयो आहे, पर सवाल इहो ई आहे त छा क़ातिल जी गिरफ़्तारी इंसाफ़ आहे? छा असांजो अदालती ऐं क़ानून जो निज़ाम कमज़ोर आहे, जो ख़बर हुजण जे बावजूदि बि त इन क़िस्म जे केसनि में दबाव हेठि हाणे रज़ामंदीअ जा बयान वरिता वेंदा आहिनि। हिकु नारी जंहिं पंहिंजे वीडियो बयान में पंहिंजे क़त्ल जो ख़दशो ॾेखारियो हो, उनखे उन्हनि ई माण्हुनि जे हवाले करणु किथां जो इंसाफ़ आहे? गुलाम भारो जो क़त्ल असांजे अदालती निज़ाम जी नाकामी, पुलिस जी रिवायती ग़फ़लत ऐं असांजे समाज जी बेहिसी ज़ाहिर करे थो। झांगड़ू थाणे ते सरकार जे फ़रियाद ते वाक़े जो केस त दाख़िल कयो वियो आहे, पर गुलाम भारो पारां पंहिंजे वीडियो बयान में ॿुधायल वॾेरे समेत 11 माण्हुनि खे नामज़द न कयो वियो आहे। केस में मक़तूला जो मुड़ुसु सिकीलदो भारो, पीउ इमदाद भारो, मामन मौला बख़्श ऐं यूनिस भारो खे नामज़द कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हू ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हणी रहिया आहिनि, पर सवाल इहो आहे त छा इहा फुर्ती पुलिस पहिरियां न पई ॾेखारे सघी? जेकॾहिं इहा ई फुर्ती, इहा ई चुस्ती पुलिस पहिरियां ॾेखारे हा त मुमकिन आहे त 2 मासूम ॿारड़ा यतीम न थियनि हा ऐं रियासत जी रिट बि बरक़रार रहे।